अस्सलाम वालेकुम दोस्तों अज जो मौज़ू हज़ारे साल पुराने सिंध की सकाफ़त ऐं सिंधी नौजवान जो कुर्बानियों। दोस्तों असीं खुश नसीब आहियूं जो असीं सिंधी आहियूं। असांखे फ़ख्रु आहे त असीं 7000 साल पुरानी तहज़ीब जा वारस आहियूं। तारीख़ शायद आहे त असांजी सिंध 7000 साल पुरानी तहज़ीब आहे ऐं उन दौर जा माण्हू केॾा न अमन पसंद हुआ ऐं उन सां गॾोगॾु हू वापार कंदा हुआ। इंतिहाई महिनती होशियार हुआ जिन ठिकर जा थांव, ठिकर जा रांदीका, हार सिंगार जो सामान ऐं मलमल जो कपिड़ो जेको बैलगाॾी जे चकरे मां ईजाद कयो। उन दौर में सिंध जूं बारीक मलमलियूं बाबले मिस्र ऐं मग़रबी मुल्कनि में सिंधू नाले सां मशहूरु हुयूं। उन दौर जा माण्हू एतिरा त होशियार हुआ जो जिन पाणी जी नकल लाइ नालियूं ठाहियूं, पकी ऐं मज़बूत तरीन सिर मां घर अॾियां ऐं वॾा वॾा हौज़ तयारु कया। तारीख़ ॿुधाए थी त उहे सिरूं एतिरियूं त मज़बूत हुयूं जो अंग्रेज़नि जे दौर में हिकु अंग्रेज़ रेल जी पटड़ी विछाइण लाइ उहे सिरूं इस्तेमालु कयूं। जॾहिं उन दौर जा इंजीनियर आया ऐं हुन खोजनाऊं कई तॾहिं उन्हनि खे ख़बर पई त इहे सिरूं जेके आम सिरूं न आहिनि पर इहे सिरूं 7000 साल पुराणी तहज़ीब आहिनि। असांखे फ़ख्रु करणु घुरिजे त असीं उन धरतीअ जा वारस आहियूं जंहिं असांखे हुनर ॾिनो, जंहिं असांखे अमन ऐं भाईचारे सां हलण जो दर्स ॾिनो। सिंध धरती इहा धरती आहे जंहिं ते केतिरनि ई कब्ज़ो करण जी कोशिशि कई। हीअ धरती शाह लतीफ़ भिटाई सरकार जी आहे। हीअ धरती सचल सरमस्त जी आहे। हीअ धरती कलंदर लाल शहबाज़ जी धरती आहे। हीअ धरती शाह इनायत सूफ़ी जी आहे। हीअ धरती का आम धरती न आहे। हीअ धरती इहा आहे जंहिं ते केतिरी बुरी नज़र सां ॾिठो वियो ऐं सिंध धरतीअ ते ज़बरदस्ती हुकुमरानी करण जी कोशिशि कई वई। तारीख़ साबित कयो त अंग्रेज़नि जॾहिं हुकुमरानी कई, सिंध मथां ज़ुल्म जा पहाड़ किराया, तॾहिं सूर्य बादशाह जहिड़नि दिलेरनि बहादुरनि कफ़न या वतन जो नारो लॻायो। जॾहिं धारियुनि सिंध ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई तॾहिं होशो जहिड़नि बहादुरनि मरसूं मरसूं सिंध ना ॾेसूं जो नारो बुलंद करे सिंध जे लाइ जदोजहद कई। उन्हनि पंहिंजा जान जा नज़राना ॾिना पर सिंध धरतीअ ते धारियुनि जी हुकुमरानी क़बूल न कई ऐं उन्हनि सिंध धरतीअ लाइ शहादत जो जाम पीतो। तारीख़ गवाह आहे त जॾहिं बि सिंध मथां को ॾुखियो वक़्तु आयो आहे त दोदे सुमरे जहिड़नि दिलेरनि सिंध धरतीअ लाइ जंग जोटी ऐं सिंध धरतीअ जो ॻाट ऊचो रखियो। जिन बि सिंध धरतीअ जी जीचल अमड़ खे बुरी नज़र सां ॾिठो आहे उन्हनि खे शिकस्त खां सवाइ कुझु बि हासिलु न आहे थियो। सिंध धरती इहा धरती आहे जंहिंखे हासिलु करण लाइ शहादत जो जाम पीअणो पए थो ऐं हीअ धरती ख़ुदा जी नेमतुनि सां मालामाल आहे जंहिंमें अलाही सारो गैस निकिरे थो, जंहिंमें खोड़ सारियो तेल निकिरे थो, जंहिंमें कोयलो पैदा थिए थो। ख़ुदा जी नेमत सां मालामाल हीअ सिंधड़ी जेका ज़रई पैदावार में बि तमामु सुठी आहे। हिन धरतीअ जी का कुंड ख़ाली न आहे जिते का सरसब्ज़ नज़ारो न मिली सघंदो हुजे। हिन धरतीअ ते अलाही केतिरा कुदरती वसीला आहिनि। सिंधू दरिया जेको सदियुनि खां ख़ुदा जे तरफ़ खां ॾिनल हिकिड़ी सिंधड़ीअ लाइ तोहफ़ो आहे। असांखे फ़ख्रु आहे त असीं उन सिंध धरतीअ जा वारस आहियूं जिते थर जहिड़ा सुहिणा नज़ारा, अल मंज़र जहिड़ा ख़ूबसूरत मंज़र, कश्मीर खां किंजर ताईं, काछे खां लाड़ उत्तर जहिड़ा ख़ूबसूरत मंज़र ॾिसण वटां मिलनि था। असांजी सिंध धरती जन्नतुल फ़िरदौस आहे। उन करे जो सिंध धरती ख़ुदा जी नेमतुनि सां मालामाल आहे। असीं इन धरती जा वारस आहियूं जंहिं वक़्त जे ज़ालिमनि जी शिकस्त लाइ बख़्तावर जहिड़ियूं बहादुर न्याणियुनि खे जनमु ॾिनो जंहिं पंहिंजे हक़ इंसाफ़ ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ हथ में हथियार खणी जदोजहद कई। हीअ धरती इहा धरती आहे जंहिं बहादुर दिलेर न्याणी ग़ज़ाला बतूल सिद्दीक़ी जहिड़ी न्याणी खे जनमु ॾिनो। हीअ धरती उहा धरती आहे जंहिं बशीर ख़ान कुरैशीअ जहिड़ा अबू जहाद पैदा कया। हीअ धरती उहा धरती आहे जंहिं सिंध जे क़ौमी बाग़ी शाइर राशिद मोराजी जहिड़ा नामवर शख़्स पैदा कया। हीअ धरती उहा धरती आहे जंहिं साईं जीएम सैयद जहिड़े शख़्सियत पैदा कई। तव्हां ॾिसो अॼु बि सिंध जा दुश्मन तव्हांखे विरहाइण जी कोशिशि में रुधल आहिनि। कॾहिं ज़ुल्फ़कार आबाद, कॾहिं ॿी मकान निज़ाम धरती ज़रिए त वरी कॾहिं मुहाजिर सोबनि जा मुतालबा करे कराची खे सिंध खां अलॻि करण जी कोशिशि कनि था पर उन्हनि खे ख़बर न आहे त अॼु बि सोरिया बादशाह, हेमू दोदे सुमरे जहिड़ा बहादुर दिलेर ऐं बख़्तावर शहीद ग़ज़ाला बतूल, मुज़फ़र भुट्टे, बशीर ख़ान कुरैशी, मक़सूद ख़ान कुरैशी, सलमान वधू, सरवेज पीरज़ादो, फ़हीम भुट्टो, वहीद लाशारी समेत ॿिया केतिरा ई शहीद दिलेर पुट ऐं न्याणियूं सिंध धरतीअ लाइ जान ॾियण लाइ अॼु बि ज़िंदा आहिनि। हे असां अव्हां जे रूप में अॼु बि मौजूदु आहियूं। अव्हांखे शायदि ख़बर न आहे त असीं सिंधी दिलेर बहादुर आहियूं। पंहिंजी सिंध धरती अमन लाइ सिर जा सौदा करे निकिरी पवंदा आहियूं। असीं सिंधी सदियुनि खां अमन पसंदी सूफ़ी अज़म जा क़ाइल आहियूं।
असांजे रग रग में प्यार मोहब्बत आहे। हीअ धरती उहा धरती आहे जंहिंजे लाइ हज़रत अली साईं जिन फरमायो त मूंखे शहीद थियण खां अॻु हिकु भेरो सिंध धरती घुमण जी ख़्वाहिश आहे। हीअ धरती उहा धरती आहे जंहिंजे लाइ पाण सॻोरनि फरमायो त मूंखे सिंध धरतीअ खां थधड़ी हीर जी ख़ुशबू ईंदी आहे। उन महिमान नवाज़ी असां सिंधियुनि जी पुराणी रवायत आहे। अॼु ताईं असांजी महिमान नवाज़ी समूरी दुनिया में मशहूरु आहे। असीं सिंधी क़ौम क़ुर्बदार आहियूं, असीं सिंधी मोहबती आहियूं, असीं सिंधी प्यार अमन पसंदि आहियूं। तारीख़ गवाह आहे त जॾहिं बि कंहिं सिंध ते बुरी नज़र सां ॾिठो आहे ऐं सिंध खे ललकारियो आहे त उनखे सिंधियुनि मोह टोड़ जवाबु ॾिनो आहे। जीअं कराची में मुहाजिर सूबे जा नारा लॻा ऐं सिंध खे ॿिनि हिसनि में विरहाइण जी कोशिशि कई, तॾहिं लखें सिंधी कराची में गॾु थी पुर अमन नमूने दुनिया खे इहो पैगाम ॾिनो त असीं सिंधी सूफ़ी अज़म जा पोइला आहियूं। असां सदियुनि खां प्यार अमन जो पैगाम बुलंद कयो आहे। असीं प्यार अमन ऐं मोहबत जा पोइला आहियूं। असीं सूफ़ी अज़म जा क़ाइल आहियूं। जेकॾहिं सिंध धरतीअ खे बुरी नज़र सां ॾिसंदो त हे दोदा हे जोधा सिंध धरतीअ लाइ आवाज़ु बुलंद कंदा। असां सिंधी ग़ैरतमंद आहियूं। असां सिंधी कंहिंजी बि मयार न सहंदा आहियूं। हीअ अजरक हीअ सिंधी टोपी असांजी सकाफ़त आहे। अजरक सिंधी टोपी सिंधियुनि जी सूंहुं आहे। हीअ टोपी अजरक सिंधियुनि जी इज़त आहे। असीं सिंधी वॾा ख़ुशनसीब आहियूं जो असां वटि पंहिंजी तहज़ीब सकाफ़त अदब ॿोली कल्चर आहे। असीं सिंधी धरतीअ जा ॼावा ऐं जोधा आहियूं। असीं 7000 साल पुराणी तहज़ीब मुहन जो दड़ो जा वास आहियूं। सिंधी टोपी अजरक असांजी सकाफ़त आहे। सिंधी टोपी अजरक सिंधियुनि जी शान ऐं मान आहे, सिंधियुनि जी इज़त आहे। असीं सूफ़ी अज़म जा पोइल आहियूं। असीं सिंधी क़ुर्बदार आहियूं। असीं सदियुनि खां मोहबती आहियूं। असांजो कल्चर हमेशह ज़िंदा रहियो आहे। असांजो कल्चर मलाखड़ा मेला डांद गाॾियुनि जूं गोयूं, असांजो कल्चर कुर्ब वारियूं कचारियूं मच कचारियूं, असांजो अदब असांजी महिमान नवाज़ी समूरी दुनिया में मशहूरु आहे। हीअ धरती शाह लतीफ़ भिटाई जी धरती आहे। हीअ धरती सचल सरमस्त जी आहे। हीअ धरती कलंदर लाल शहबाज़ जी धरती आहे। हीअ धरती शाह इनायत सूफ़ी जी धरती आहे। जेकॾहिं को असां सिंधियुनि जी इज़त खे ललकारींदो त असीं करोड़े ग़ैरतमंद सिंधी पंहिंजी धरती अमर ख़ातिर आवाज़ बुलंद कंदासीं।